रोईंदो रोईंदो शबीर जवान पुट जे मथों आयो। ही वाहिद ज़ख्मिया जिनके शबीर ॾिसण सां खयो न कातलन खे बददुआ ॾिने। अल्लाह अकबर। पी जो ॾिसे पुट खे त तकड़े में न चवंदो गजी हलो खणाए हलो। वाहिद ही पीउ जो पुट खे ॾिसी बददुआ ॾिने। फरमाए तो कतल अल्लाह कौमन या बनैया मन कतलो कओ मुंहिंजा अल्लाह हिननि जा बि ईअं मरन जीअं हिननि मुंहिंजो घोट पुट मारियो। मौला कबूल करे। हथ जे खुदा तोखे ॾिनो आहे सीनो प्यारो न कर। मौला पुरसो कबूल करे। मौला तुझी आवाज़ ख़बर है मौला हुसैन ॾे पुॼाए। हौसले सां जवान फरमाए तो मुंहिंजा अल्लाह हिननि जा बि मरन जीअं हिननि मुंहिंजो जवान मारियो आहे। बर्दाश्त कंदो बिलख़ुसूस उन्हनि खे थो चवां बर्दाश्त कजो जंहिंजो जवान पुट हिन दुनिया मां हलियो वियो आहे। बर्दाश्त कजो। छा इल्लता जो इहे लफ़्ज़ शबीर चया बर्दाश्त कजो वासो तो मौला हुसैन जो मक़तल दो लिखे शबीर बददुआ इन जे लाइ ॾिनी जो क़तऊ इरबन इरबा कमीननि छा कयो अली अकबर जे बदन जा ईअं टुकड़ा कया जीअं मच्छीअ जा हिसा हिसा। हिक ॿिए खे ॿिया चवनि मारियो हुसैन जो उहो पुट जंहिंखे अधु अधु रात जो चेहरे ते चुमियो। मौला कबूल करे। मौला पुरस कबूल करे। मौला तुंहिंजो पुरस कबूल फरमाए। मौला कबूल फरमाए। अॻिते ॿुधो जवान रोइण वारा शबीर तो चवे अकबर लही अख मां खून साफ़ कयां। फरमाए तो हा मुंहिंजा बाबा आख मां खून साफ़ करता चाहियां थो तोखे ॾिसां जीअं मौला जवान पुट जी अख मां खून साफ़ कयो। रोइण वारा मौला खे ॾिसी अकबर अख बंदि कई। शबीर पुछे थो लाल छा ॾिठई हाणे तूं ॼाण तुंहिंजो हथ ॼाणे सीनो लब हलाए थो चवे या अबता इन्नी वक़अतन अलल अर्द। बाबा ॿुधाए मिटीअ ते त मां किरियो आहे तुंहिंजी ॾाढ़ी में मटी कयां। गरीब करबला दो चवे मुंहिंजा लाल तूं हिकु दफ़ो किरियो आहे मां कई दफ़ा ज़मीन ते किरंदो आहियां। कोई केॾां ॿियो मारे कोई केॾां। मौला कबूल करे। मौला कबूल फरमाए। मौला कबूल फरमाए। शबीर मौला इरादो कयो त आउं पुट खे खणी हलां जेको टुकड़नि में तक़सीम आहे। कीअं खणे शबीर खणे थो हिकिड़ो पासो ॿियो हिसो ज़मीन ते आहे छॾे पुट खे उते खेमन ॾे मों करे थो चवे हल मों या बनी हाशिम आहे कोई आहे जेको अकबर खणाइण अचे। जीअं सॾु कयईं मक़तल लिखे थो शबीर जे ऐलान ते सभ खां पहिरियां मासूम बच्चा ॿाहिरि आया। रोईदा चवन मौला जे तूं खणी कोन थो सगी असां खणाए हलूं। सैयद को वेठो आहे त माफ़ कंदो हवालो मां पाण पढ़ियो आहे। ॿियो कौल आहे जीअं शबीर सॼो सभ खां पहिरियां न निकिरण वारी अली जी धीअ ज़ैनब ख़ैमो छॾियो। सॾे थी चवे हुसैन जे तो खणी नथो सघे त मां 18 साल पालियो आहे।
हाणे अल्लाह जंहिंखे हथ ॾिनो ई अदादारी हुसैन जे लाइ उनखे इल्तमास थो कयां सीनो प्यारो कोई न करे सजाद मौला खां कोई पुछे थो मौला असां ॿुधो आहे जॾहिं तुंहिंजी माउ ज़ैनब अकबर जे लाइ मैदान में आई ख़ैमे मां निकिती चादर जो रंग सही हुयो मैदान मां मोटी चादर ते निशान छाजा माफ़ कंदो सजाद मौला थो चवे जॾहिं मुंहिंजी अम्मा हली शामी ताड़ियों वजाए पिया चवनि नेज़ा खणी अचो अली जी धीअ खे हणो एॾो ग़रीब हुसैन जो पुट खे खणाइण लाइ भेनर ॿाहिरि आयूं मौला कबूल करे मौला कबूल बस आखिरी जुमलो ऐं दुआ हयाती बाक़ी त मुलाक़ात बाक़ी ॾुखियो सुखियो शबीर खणी आयो बचड़े खे सॾु पियो थो करे चवे बीबिया जंहिंखे ज़िंदा अकबर सां मिलणो आहे अचे आख़िरी लहदे जो महिमान आहे हीअ उनजे हिसे जो वेण आहे जंहिंजी भेण काई परदेस में आहे रोइण वारो जीअं शबीर ऐलान कयो बीबियूं मथां आयूं काई थी चवे वाह अकबरा काई थी चवे वाह अलिया काई थी चवे वाह हुसैना ओ मातमिया जॾहिं सभु बीबियूं आयूं पर हिकु बीबी आहे उमिरि 4 साल आहे परे बीठी आहे इमाम हुसैन थो चवे धीअ सकीना हलिया अकबर लहदे जो आहे महिमान रोई थी चवे बाबा मां हिन महिल थी तोखां घुरियो कुझु बि कोन्हे अॼु कुझु घुरां आख़िरी जुमिलो ईंदो आहे मौला थो चवे छा थी घुरी रोई थी चवे बाबा ज़माने जो इमाम हथ खण अल्लाह हिकु लहदो अकबर जी हयाती में इज़ाफ़ो करे छो मुंहिंजी धीअ वारी जो टिबो गोले चढ़ी भी थी चवे सुगरा हाणे तांगला अञा कंहिंजे लाइ वेठियां अॼु अकबर करबला में मारियो वियो अला लानतुल्लाहि अला